नाज़रीन ते ॿी ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। कोठड़ी खां कोठड़ी वेझो मुड़ुस हथां ज़ाल क़तल थी विया आहे। दरगाह बाबा सलाह भरिसां झूपड़ियुनि में रहंदड़ औरत खे मुड़ुस छुरियुनि जा वार करे क़तल करे छॾियो आहे। इतला ते पुलिस पहुची मर्द अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। ख़बर जे हवाले सां अवां खे अपडेट कंदा हलूं। इहा ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार शिकारपुर वासण शहनाज जाफ़री खे क़तल करण बैदि फरार थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं। कोठड़ी खां कोठड़ी वेझो मुड़ुस हथां ज़ाल क़तल थी वई आहे। दरगाह बाबा सलाह भरिसां झूपड़ियुनि में रहंदड़ औरत खे मुड़ुस छुरियुनि जा वार करे क़तल करे छॾियो आहे। इतला ते पुलिस पहुची मर्द अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार शिकारपुर वासण शहनाज जाफ़री खे क़तल करण बैदि फरार थी वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी कोठड़ी जो रिपोर्टर एजाज मुग़ल असां सां लाइव ते मौजूद आहे। एजाज, अपडेट कजो, क़तल जा कारण छा पिया ॿुधाया वञनि? जी बिल्कुल, कोठड़ी के दरगाह बाबा सलाहुद्दीन भरिसां झूपड़ी में रहंदड़ औरत खे मुड़ुस छुरियुनि जा वार करे क़तल करे फरार थी वियो आहे। पुलिस वाक़िए हंधि पहुची करे दरगाह बाबा सलाहुद्दीन भरिसां झूपड़ियुनि में रहंदड़ लाॾाणो कबीले सां तालुक रखंदड़ 4 ॿारनि जी माउ शिकारपुर सां तालुक रखंदड़ 28 सालनि जी औरत शहनाज जाफ़री खे मुड़ुस माशूक जाफ़री क़तल करण बाद फरार थी वियो। जंहिं ते पुलिस पारां जेकी शुरूआती जांच आहे उहा पिणु शुरू कई वई आहे। जी एजाज, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।